जैकमाबाद में बिन मोटरसाइकिल में टक्कर थियो आहे। बारड़ो फौत थी वियो। संदसि पीउ ऐं मासूम भाउ समेत 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। मौलादाद थाणे जी हद लांढी स्टावट हादसे में फौत थियल जी सुञाणप 7 वरहनि जी आसिफ थईम तौर थी आहे। ज़ख़्मियुनि में फौती जो वालिद अब्दुल्ला थईम ऐं संदसि मासूम भाउ शाहिद थईम शामिल आहिनि। मोटरसाइकिल ते सवार एजाज़ अबड़ो बि ज़ख़्मी थियो। फौती जो लाश ऐं ज़ख़्मियुनि खे सिविल अस्पताल जैकबाबाद आंदो वियो आहे। अहम ख़बर मांखे ॾियूं पिया। जैकबाबाद में बिन मोटरसाइकिलनि में टक्कर थी पियो। हादसे में बारड़ो फौत थी वियो आहे। संदसि पीउ ऐं मासूम भाउ समेत 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूद आहे जैकबाबाद में आवाज़ न्यूज़ रिपोर्टर नवाज़ सोलंकी। जी नवाज़, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल ही जैकबाबाद के मौलादाद थाने की हद लाठी स्टाप ते बिन मोटरसाइकिल में आमू सामू टक्कर थी पियो आहे, जंहिंजे नतीजे में मोटरसाइकिल सवार अब्दुल्ला थईम जो आहे ज़ख़्मी थी पियो आहे। उनजो 4 सालनि जो बारड़ो आहे शाहिद थईम उहो ज़ख़्मी थियो आहे, जॾहिं त उनजो 7 सालनि जो पुट रहियो आसिफ थईम उहो जो आहे फौत थी वियो आहे। इन खां अलावा ॿी मोटरसाइकिल ते सवार एजाज़ अबड़ो उहो बि ज़ख़्मी थी वियो आहे। इतला ते पुलिस पहुची करे ज़ख़्मी ऐं फौती जो लाश सिविल अस्पताल खणाया आहिनि। हिते ज़ख़्मियुनि खे तिबी इमदाद ॾिनी वई आहे, जिते उनकी हालत गणती का ॿाहिरि ॿुधाई वञे थी, जॾहिं ज़रूरी कानूनी कार्रवाई खां पोइ लाश फौती जो बारड़े जो वारसनि जे हवाले कयो आहे। जी ठीक है, मुंहिंजी महिरबानी नवाज़ अपडेट करण लाइ।